थैलेसीमिया एक अड़ी बीमारी है जेका ॿारनि में ॾाढो रत कोन ठहंदो आहे, बाक़ी अछो रत ठही रहियो हूंदो आहे। ही जेसिताईं रत न ॾींदासीं तेसि लाइफ असां न सघूं। सो इन लाइ ॾियणु तमामु ज़रूरी आहे। डोनेट या हिकु सदक़े जाए इन लाइ ही कैंप अरेंज कयो आहे तंज़ीम लवाण जी तरफ़ां। माशाल्लाह तमामु घणो रिस्पॉन्स मिली, तमामु सुठो माण्हू रत ॾेई रहिया आहिनि ऐं इहो हिकिड़ो ज़रियो आहे जंहिंजे ज़रिए अस्सलाम वालेकुम, मेरा नाम महविश है। और जैसा कि आप लोगों को पता है कि ये थैलेसीमिया के बच्चों के लिए जो कैंप है वो लगाई गई है। थैलेसीमिया की जो बीमारी है ये दिन ब दिन बढ़ती जा रही है, तो इनको कम करने के लिए मेरी सब वालिदैन से गुजारिश है कि जब भी वो अपने बच्चों की शादी करवाए, लड़का हो या लड़की, उनकी जो HB डॉक्टर फोर्सिस रिपोर्ट है वो लाजमी करवाए शादी से पहले। अगर उसमें दोनों माइनर आते हैं तो शादी ना करवाएं तो बेहतर है, क्योंकि दो माइनर जब आपस में शादी करते हैं तो थैलेसीमिया मेजर का बच्चा जो है वो शो होता है। अगर उसमें एक माइनर है और एक नॉर्मल है तो आप शादी कर सकते हैं। और जिनकी शादी हो चुकी है या जिनके पास पहले से थैलेसीमिया का बच्चा मौजूद है तो उनको चाहिए कि जब औरत प्रेगनेंट हो तो 2.5 से 3 मंथ के अंदर अंदर CVS की रिपोर्ट्स होती है वो लाजमी करवाए। असां टीम थैलेसीमिया जो शुक्रगुज़ार आहियूं ऐं पंहिंजी टीम तंज़ीम लवाण जो शुक्रगुज़ार आहियूं जेको मूंसां गॾु कमु कयो इन्हनि। ऐं इन्हनि जो थैलेसीमिया जो सेंटर आहे, इन लाइ असां ब्लड गॾु कयूं था। रमज़ान शरीफ़ में इन्हनि खे अशद ज़रूरत हूंदी आहे ऐं इन्हनि असां सां दरख़्वास्त कई आहे त असांखे ब्लड डोनेट कयो ऐं असांजी वॾी बिरादरी सां गॾु इंशा अल्लाह डोनेट कयूं था। ऐं सभिनि खे अपील कयूं था, जेका बि असांजे क़ौम आहे, जेकी बि असांजा भाइर आहिनि, सभिनि खे अपील कयूं था असांखे डोनेशन ॾियनि ऐं ब्लड ॾियणु सुठी ॻाल्हि आहे। सभिनि जी महिरबानी आहे, डॉक्टर शरीफ़ अवान जी महिरबानी आहे ऐं पंहिंजो थैलेसीमिया जी असांजो सभु अवान बिरादरी जी जेके बि आहिनि सभु असां ॾियण लाइ तयारु आहियूं। जॾहिं की इहा जेको कैंप लॻायो वियो आहे, इहा तंज़ीम लवाण नवाब शाह जी तरफ़ां कैंप लॻायो वियो आहे थैलेसीमिया जे बचनि जे लाइ। ऐं अल्हम्दुलिल्लाह इन में जेको आहे सुबुह खां वठी जेको आहे सिलसिलो हले पियो तमामु तरीक़े सां। तंज़ीम लवाण जा जेका दोस्त आहिनि उहे बि ऐं उन खां पोइ अदर बि जेका बि यार दोस्त आहिनि, जेका बि बिरादरियुनि सां तालुक़ु आहे, उहे बि जेका सवाब जे कमु आहे। ऐं इन कम में जेको आहे इहे हर को माण्हू बढ़ी चढ़ी हिसा वठे पियो। तंज़ीम लवाण जी तरफ़ां इहे जेको प्लेटफॉर्म जी तरफ़ां थैलेसीमिया जो कैंप लॻायो वियो आहे, इंशाअल्लाह ताला ये हमेशा जो हर साल लगाईंदो वेंदा हूंदासीं। ऐं उन खां पोइ इन में जेका थैलेसीमिया जा स्टाफ आहिनि तमामु असां सां कोऑपरेट करे रहिया आहिनि ऐं तमामु सुठे तरीक़े सां असां इन्हनि ताउन बि कयो आहे। इंशाअल्लाह ताला इहा कमु नेकी जो कमु आहे। इन में हर माण्हू खे खपे त उहो बढ़ चढ़े हिसा वठे ऐं जेको ॿार बीमार आहिनि उन्हनि जे लाइ जेको आहे इहा पंहिंजो हिसो वठी ऐं मेरा नाम सिद्रा है और मैं यहाँ थैलेसीमिया सेंटर वेलफेयर सोसाइटी में एज अ वॉलंटियर काम कर रही हूँ। यहाँ पे हमारे पास 2300 ऐसे पेशेंट्स हैं जिनको हर 15 दिन बाद 10 दिन बाद ब्लड लगता है। और अगर इनको ब्लड लगी तो ये ज़िंदा है। आप लोगों के खून के ही मुंतज़िर होते हैं ये बच्चे। अगर इनको ब्लड लगी तो ये ज़िंदा, नहीं तो ये ज़िंदा नहीं है। आप लोगों से मेरी यही गुजारिश है कि इन बच्चों के लिए ब्लड डोनेट करें या कैंप वगैरह लगाएं ताकि इन बच्चों की ज़िंदगियाँ बच सकें। यहाँ पे जो पेशेंट हमारे पास आते हैं उनको कम से कम 15 दिन बाद तो ब्लड लगता है। यहाँ पे उनके लिए खाना, दवाई सब कुछ फ्री है। हम लोग सब कुछ अरेंज कर सकते हैं, लेकिन अगर नहीं कर सकते तो ब्लड आप लोग या हम लोग ही इन बच्चों को दे सकते हैं। आप लोगों से मेरी गुजारिश है कि प्लीज़ खुदा के लिए इन लोगों को ब्लड दें ताकि ये अपनी ज़िंदगियाँ आसानी से गुजार सकें। इन लोगों को पैसे, खिलौने, किसी चीज़ की ज़रूरत नहीं होती। ये हमेशा अपने खून के मुंतज़िर होते हैं कि हमें ब्लड लगना है। हम लोग अगर ईद वगैरह आती है तो यही सोचते हैं कि हम लोग क्या नाम है सूट लेंगे या चूड़ियाँ वगैरह लेंगे, हम लोग घूमने जाएंगे, लेकिन इन लोगों को यही होता है कि आया हमें ब्लड मिलेगा या नहीं मिलेगा। कोई कैंप लगाया हुआ है असांजी तरफ़ लगाया हुआ है थैलेसीमिया सेंटर त जेके 3 थैलेसीमिया सेंटर में एडमिट आहे उन लाइ जेको आहे असांखे ब्लड खपे। जंहिं दो ॾिनो आहे उनजा थोरा ताईं ख़ासि कर डॉक्टरनि जा अमलो जेको वेठो आहे तमामु असां डॉक्टर वेठियूं आहिनि उन को असां न्यूज़ जो मल्हाए पियो आहे। उन खां अलावा जेको आहे असांजो अवान बिरादरी जो जेको बि हिते नुमाइंदा कमु कनि पिया, बादी बरकत कमु कनि पिया, मुमताज़ अवान थियो, डॉक्टर शरीफ़ अवान थियो, बशीर अवान, मुनीर अवान, ज़ाहिद अवान, राजू अवान, वसीम अवान, नईम, आसिफ़ अवान, इन अलावा जेकी बि असांजा बाडी जा उहिदेदार कमु कनि पिया इन थैलेसीमिया सेंटर जे लाइ अवान ग्रुप जेको आहे असांजो टोटल कमु करे पियो। ऐं उन 2300 ॿारनि खे असां इहो ब्लड डोनेट कंदासीं इंशाअल्लाह।